बेशरम बेहया ये मुझे भेड़ आ भेड़ तो शर्म न तो थी कौन भगो ये तो करता मुझे नसीब में लिखल अरे महीने भी हाँ नचारी हाँ मिनट लेट थी हाँ मां मुबारक रही था पंहिंजा लक्षण सुधार ने भागा धिका कान मिलंदई मां तो तुझी भेण के मुबारक भेजी दी पर तो मुखे मुबारक ॾियण में नंढी साल मुबारक नोटन साली बिया ज़बान साली बिया मुबारक ॾियणी अथी न हल देस मुबारक कढ नोट कढ पैसा किसे मां देस न चरी यो साल रवाज लाए अच्छा बाकुर पाए मुबारक ॾींदा हां चरिया एड़ियूं मुबारकूं सुबुह सां सवेर सूबेदार सूतली मूंखे 10-15 ॾेई वियो आहे तव्हां जे रिवाज मुताबिक़ या कढनी माणे जो बात छो ईअं गोदो थी वियो अथई मां छा कयां इहो त अव्हां जो रिवाज आहे न न असां सिंधी हूं असली सिंधी मिड़ी थोड़ी गलती थी माफ कजां बाकी नी सूबेदार सूतली के मुंह दागो न बढ़ायो न त मुंहिंजो नालो लाहे जेते वणे तंजे रखी छॾियां मूंखे बि एतिरी गैरत आई हुई जॾहिं मुबारक ॾियण जे बहाने मुंहिंजी हिन भेण ॾे भॻो पियो वञे हल वञी धंधे जी करे वञा त न भाई वञी छा कंदसि अधी छॾे सां फ़कुर में अहिड़ी भेण ॼासां जो सॼी ज़िंदगी वरी कंहिंखे फ़कुर ई न पाया छोरी बस फ़कुर बि भी न ॼासां सॼो ॾींहुं वते ॾींहुं माण्हुनि सां फ़ाकुर कंदी हलाणे वञ साम बुहारी वञी कर वेही सुजी वञा किनी ड्रम निकिर अड़ी हलो इतना निभागी कि तू करे मैं सकी तो ठाकुर करी हां तू 2 मिनट लेट करी मुबारक मां ॾई छॾियां ओ चरिया दुआ कर त ॻाल्हि सची हुजे अदा वॾा तूं अॼु आयो तो परेशान थे ॻाल्हि ॻोठ में असां त कोन हुलाई आहे असां त इहा ॻाल्हि गूंगे जे होटल ते ॿुधी हुई वाह जी ॻाल्हि कई अथई जेकॾहिं न ॻाल्हि इहा कूड़ी निकिती न ऐं असांजी गीचे में पई न असां कसम बि खणी वेंदासीं त इहा ॻाल्हि असां सां गूंगे कई आहे अदा वॾा गूंगो कीअं ॻाल्हाईंदो असां चवंदासीं त हीउ ॻाल्हाइण वारो गूंगो आहे ऐं कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदो बि आहे अदा वॾा जेसीं ताईं इहा चूचड़ी बबड़ो करे हलो त हली कंहिं ॿिए जो घर फिटायूं हा वाह जी ॻाल्हि कई अथई हाणे हली आ त डायरेक्ट त हली घर फिटायूं मिलाए तारो सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।